जॾहिं बि पंहिंजनि प्यारनि दोस्तनि रिश्तेदारनि खां को प्यारो माण्हू ओचितो विछड़ी वेंदो आहे त इहो वाकई बि घणनि खे रुआरे वेंदो आहे। हालाणी जो ज़ुल्फ़कार अली नांगवर हिकु शख़्स जो नालो न हुयो पर हिकु मुतहरिक सियासी समाजी शख़्सियत जो नालो हुयो जेको हर वक़्तु पंहिंजे इलाइक़े जे मज़लूम माण्हुनि जी सहायता करण लाइ हिकु सघारो आवाज़ बणियल हुयो। ज़ुल्फ़कार अली सुबुह जो रोज़ जे मामूल जी आमोक लाइ ड्यूटी ते रवानो थींदो हुयो ऐं शाम जो पंहिंजनि बचड़नि लाइ घरवारनि लाइ कुझु न कुझु खाइण जूं शयूं वठी ईंदो हुयो जेके अची करे पंहिंजे न्याणी जे हथ में ॾींदो हुयो ऐं हुनखे सीने सां लॻाए गिराटड़ी पाए मिठी ॾेई समूरे ॾींहं जी थकावट खे ख़तम करे छॾींदो हुयो। पर 28 अप्रैल सूमर जो ॾींहुं हिन महबूब शख़्सियत जो हिन खिलंदड़ मुरकंदड़ दुनिया में आख़िरी ॾींहुं हो। ज़िंदगी जे लिखियल किताब में इहो आख़िरी ॾींहुं लिखियो हुयो। हालाणी खां कंडियारो ड्यूटी ते वेंदे संदसि जो ट्रैक्टर ट्राली सां ज़ोरदार टकर थियो ऐं पाण हक़ीक़ी ख़ुदा ॾांहुं रवानो थी वियो। संदसि जी वफ़ात जी ख़बर संदसि दोस्तनि अज़ीज़नि रिश्तेदारनि सियासी कारकुननि मथां विजॾियां किरी पई ऐं सभिनी मथां सख़्तो तारी करे छॾियो। संदसि अमड़ भेनरूं न्याणी ऐं भाइर समेत सभिनी खे बेहोशी वारा दौरा पइजी विया। संदसि मड़ खे जॾहिं अस्पताल खां घर खणी पहुचाए वियो त संदसि जो वालिद चाचा मामा सौर उबॾारींदड़ दाऊं कंदे रड़ियूं कंदे रोई ॾिनो। समूरे आलम अश्कबार हुयो, ख़ामोश हुयो त हिकु ई शख़्स हुयो, ज़ुल्फ़कार अली नांगवर। ज़ुल्फ़कार अली शहीद बशीर ख़ान कुरैशी जो सथ जो साथी, इलाइक़े में समाजी कमनि में सभिनी खां अॻिभरो, आसपास में ॻोठाणनि तोड़े हालाणी शहर में थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मज़लूम बेवस लाचार गुमनाम माण्हुनि लाइ हिकु सघारो आवाज़ बणिजी मदद लाइ पहुची वेंदो हुयो। मरहूम जे विछोड़ ते पाक डिजिटल मीडिया पारां संदसि प्यारनि खां मरहूम बाबति कयल कुझु सारूं पेश कजनि थियूं। नाज़रीन, हिन वक़्तु आऊं शहीद ज़ुल्फ़कार अली नांगोर जे मढ़ ते तॾे ते बीठो आहियां जिथे अचो त उन सां तज़ियत ते वेठल माण्हुनि ऐं हुन जे वारसनि खां पुछूं त ज़ुल्फ़कार नांगोर पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी। जीअं त ज़ुल्फ़कार नांगोर जेको असांजो भाइरनि जहिड़ो भाउ हुयो, असांजो सरमायो हुयो, असांजो दोस्त हुयो, असांजो महबूब हुयो, महबूब जहिड़ो लीडर हुयो। असां खां उन जे विछोड़ ते इंतिहाई ॾुखायल आहियूं। ॾुख में उन सम्झ में नथो अचे त असांखे करिणो छा आहे। ज़ुल्फ़कार जेको किरदारु हुयो उहो इंतिहाई बाहिमत, बासलाहकार, मज़बूत, अरॾो, हिमत वारो माण्हू हुयो। ज़ुल्फ़कार जी कोशिशुनि इलाही हुयूं पर जेका बरसातुनि में जेके जिन में 400-500 हज़ार जे लॻभॻि एकड़ ज़मीनूं जेके 5 फुट 4 फुट पाणी जे वहिकिरे में ॿुॾी चुकियूं हुयूं, इंतिहाई हारी तबिको जो आहे सो ॾुखायल हुयो ऐं उन जे लाइ जो आहे परेशान हुयो त आया असांजा फ़सुल ही जेके काईंदासीं उहो न थी सघंदा। उन्हनि ते हिन पंहिंजी जेको आहे सो टीम ठाही, दोस्त ठाहिया जेके उन सां जेको आहे सो गॾु हुया। उन में जो आहे वॾी कोशिशुनि कयूं, उन में DC सां मुलाक़ातूं कयूं, धरना हणाया ऐं उन्हनि धरननि ऐं उन जे जो आहे सो कोशिशुनि एतिरो रंग लाथो जो 2 खां 3 किलोमीटर जी शाख खणी पाणी पहुचायो रोड ते। उन खां पोइ हुन पाणी खे शिफ्टिंग कराई जेको आहे जेको 1.5 खां 2 महीननि जो प्रोसेस हुयो। उहो उन पाणी सॼो कढाए करे माण्हुनि जी गैराबाद ज़मीनुनि खे आबाद करायो ऐं हुन इंतिहाई दिलर ऐं माण्हू हुयो। हुन जी जेका सोच हुई उहा तमामु बहितरीनु ऐं आला क़िस्म जी हुई। उन जा हींअर त हुन जो जेको घर जो जेको हुयो उहो उन जी शफ़क़त वारो इंतिहाई शफ़ीक़ तबियत जो माण्हू हुयो। हुन जे भाइरनि ते, हुन जे भेनरुनि ते जेको हथु हुयो इंतिहाई हींअर बि जो जंहिं बि सॼे ॻोठ जे कंहिं बि फ़र्द खां पुछंदो त उहो ॻाल्हाइण जे लाइ ॻाल्हाईंदो पर उहो ॻाल्हाईंदे बि जो आहे रोई पवंदो। अहिड़े क़िस्म जो ज़ुल्फ़कार माण्हू वॾा जे पंहिंजे हुनखे त महिरबानी करे हुन जा जेके नंढा ॿार आहिनि जंहिंमें 2 पुट 2 न्याणियूं छॾे वियो आहे उन्हनि खे हींअर जो आहे उन ते हथु रखनि ऐं उन्हनि ते जो जेको उनजो राइट आहे, उनजो जेको हक़ु आहे, छो जो हू उन ड्यूटीअ दौरान शहादत माणी आहे ऐं उन खे उनजो हक़ु ऐं राइट मिलणु। असां तीअं सम्झूं था ज़ुल्फ़कार असांखे तमामु घणो हिकिड़ो माना वॾो घाव पैदा करे वियो आहे। ऐं जॾहिं जीअं असांखे ख़बर पई ज़ुल्फ़कार जी त असांजो माना ज़हन हींअर ताईं तस्लीम कोन थो करे त को ज़ुल्फ़कार असांखां माना जेको आहे सो हीअं वफ़ात करे ज़ुल्फ़कार जो हीअ माना अहिड़ो को माना हादसो थियो आहे। ज़ुल्फ़कार तमामु घणो असांखे छा पर असांजे घर खे हिन जेको आहे सो सॼे माना हिन हालाणी शहर खे ऐं यारनि दोस्तनि सभिनी खे ज़ुल्फ़कार ॼण त माना छोरो छोरो करे वियो आहे। ऐं असांखे तमामु घणो माना ज़ुल्फ़कार जो घर जे हिसाब सां बि ऐं तमामु घणो ॾुख ऐं असांखे तमामु घणो दिली तमामु भलो किरदारु हूंदो घर में बि साईं।
सभिनी बातनि सां ॻाल्हाइणु, गॾु करणु, उथणु वेहणु, कमुकार सभिनी खां पुछणु करणु करे, उहो पुछी करे सभिनी खां गॾु बातनि खां पोइ जेको आहे पाण वेंदो ड्यूटी करणु। सियासी जिदोजहद खे हुनजी तव्हां जेके कीअं था ॾिसो, जेको हुन बशीर ख़ान कुरैशी सां गॾिजी करे हा। सिंध में जेको आहे सो मजमूई मसइलनि जे लाइ सिंध जे आजपे लाइ हुन जंग कई हुई। इहो बि तमामु घणो हुनजो वॾो जेको आहे किरदारु हुयो। एसिताईं जो हलाणी वारा बि जेकॾहिं कुझु निकिरंदो को जलसो वग़ैरह का रैली वग़ैरह त हलाणी वारा चवंदा हुआ त पहिरियां ज़ुल्फ़कार अचे, अॻुवाणी करे अॻियां थिए, पोइ असां निकिरूं। इन हिसाब सां तमामु घणी हुनजी जाखोड़े, तमामु घणी हुनजी जदोजहद ही ॻाल्हि असांजो घाउ तमामु घणो जेको आहे न भरिजण जो ख़ाल अहिड़ो पैदा करे वियो आहे जो इहो फ़िलहालु माना भरिजण नथो भरिजी सघे फ़िलहालु। तॾहिं ते वेठल तज़ियती मेड़ाके में माण्हुनि जा वीचार ॿुधा, हुननि जो इहो ई चवणु हुयो त ज़ुल्फ़कार नांगोर हिकु मुतहरिक शख़्सियत हुयो ऐं सियासी समाजी शख़्सियत जो मालिक हुयो, जंहिं हितां जे माण्हुनि जे ॾुखनि सुखनि खे पंहिंजो ॾुखु सम्झी करे उन्हनि जा मसइला हल करण में हर अवल दस्ते वारो किरदारु अदा कयो। अहिड़ा शख़्स कॾहिं बि मरणा न आहिनि, उहे पंहिंजे चाहींदड़नि जे दुआउनि ऐं दिलनि में हमेशह ज़िंदा रहण वारा आहिनि। जी।